गवर्नमेंट का खबर अमा ॾींदासीं। कानून वारो निगरान वज़ीर उमर सुमरो ऐं सिहत वारो वज़ीर ख़ालिद बिन साद अॼु फातिमा फड़ो जे ॻोठ पहुची ताज़ियत कंदा। निगरान सूबाई वज़ीरनि खे पुलिस ऑफिसरनि फातिमा फड़ो केस में थियल अॻ भराई बाबति आगाही ॾींदा। लीगल एड कमेटी तरफ़ां सीनियर वकील सफ़दर कनासरो फातिमा जी अमर सां गॾिजी अदालत में वकालतनामो जमा कराईंदो। न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस दहशतगर्द टोड़ अदालत ख़ैरपुर मुंतक़िल थियण जो इम्कान आहे। बिल्कुल नाज़रीन, आग कनासी अमा के गंबट खां कानून वारो निगरान वज़ीर उमर सुमरो ऐं सिहत वारो वज़ीर ख़ालिद बिन साद अॼु फातिमा फड़ो जे ॻोठ पहुची ताज़ियत कंदा। निगरान सूबाई वज़ीरनि खे पुलिस ऑफिसरनि फातिमा फड़ो केस में थियल अॻ भराई बाबति आगाही ॾींदा। लीगल एड कमेटी तरफ़ां सीनियर वकील सफ़दर कनासरो फातिमा जी अमर सां गॾिजी अदालत में वकालतनामो जमा कराईंदो। न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस में दहशतगर्द टोड़ अदालत खैरपुर मुंतक़िल थियण जो इम्कान आहे। नाज़रीन, ख़बर अमा करियूं पिया गंबट खां कानून वारो निगरान वज़ीर उमर सुमरो ऐं सिहत वारो वज़ीर ख़ालिद बिन साद अॼु फातिमा फड़ो जे ॻोठ पहुची ताज़ियत कंदा। निगरान सूबाई वज़ीरनि खे पुलिस ऑफिसर फातिमा फड़ो केस में थियल अॻ भराई बाबति आगाही बि ॾींदा। इन जा वधीक अपडेट मालूम कंदासीं। गंबट खां थति टीवी न्यूज़ रिपोर्टर अजीब लाखो लाइन ते मौजूदु आहे। अजीब लाखो, कानून वारो वज़ीर उमर सुमरो ऐं सिहत वारो निगरान वज़ीर ख़ालिद बिन साद अॼु फातिमा फड़ो जे केस में ॻोठ पहुचंदा। वधीक अपडेट कजो। जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राणीपुर में पीराणी गादी अंदरि पेश आयल अफ़सोसनाक वाक़ियो जंहिंमें मासूम न्याणी फातिमा फड़ो वहशत तां दहशत जो निशानो बणिजी क़त्ल थी चुकी, जंहिंजे ॻोठ अबाणे अली मोहम्मद फड़ो अॼु सूबाई वज़ीर कानून मोहम्मद उमर सुमरो ऐं सिहत वारो वज़ीर ख़ालिद बिन साद फातिमा फड़ो जे अबाणे ॻोठ अली मोहम्मद फड़ो पहुची संदसि अबे नदीम ऐं अमर शबनम सां ताज़ियत कंदा ऐं तफ़सील वठंदा। उन दौरान DIG सखर तरफ़ां जेका JIT जोड़ियल आहे उहा ॿिन्ही सूबाई वज़ीरनि खे फातिमा फड़ो वाक़े में थियल अॻ भराई ऐं हक़ीक़तनि मुतालिक़ आगाही पिणु ॾींदी। जॾहिं त हिन केस में जेको कमेटी जुड़ियल आहे लीगल एड कमेटी, उन्हनि जो इहो चवणु आहे त हीउ केस जेको आहे ATC में वेंदो। ATC में उन सेक्शन तहत वेंदो फातिमा फड़े वाक़े सबबि राणीपुर ऐं आस पास जे इलाइक़नि में ख़ौफ़ ऐं हिरास छायल आहे। ख़ौफ़ ऐं हिरास जेको आहे उहो ATC जे ज़मरे में अचे थो ऐं उहो ATC जो केस आहे उहो इंसाए दहशतगर्द कोर्ट वञण जा इम्कान आहिनि। अॼु उन्हनि जा फरियादी केस जा जेका आहिनि शबनम उहे जॾहिं 164 कंदा त उन में उन लफ़्ज़नि जो वर्जाउ कयो वेंदो, जंहिंखां पोइ हीउ केस ऑटोमेटिकली ATC कोर्ट जो केस थी वेंदो ऐं ATC कोर्ट में ही केस मुंतक़िल थी वेंदो ऐं वकील इहा बि दरख़्वास्त ॾींदा अदालत खे त हिन केस में सेक्शन ATC जा हणी करे ऐं ATC कोर्ट खैरपुर रवानो कयो वञे। जी ठीकु आहे अजीब लाखो, वॾी महिरबानी अपडेट ॾियां।